कंबर में जमायत इस्लामी तरफ़ां सारियुनि जे अघ में लाथ ऐं गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ ज़िले दफ़्तर खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कंदे मुख़्तियार कार आफ़ीस अॻियां रोड ते धरणो हंयो। मौक़े ते मौलाना इम्तियाज़ भुट्टो, अब्दुलसत्तार बुरोही, मोहम्मद बुरड़ो मीडिया सां धाईंदे चयो त हिन वक़्ति सारियालो फ़सुलु तयारु थी मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे त वापारियुनि सारियुनि जा अघ घटाए गैर क़ानूनी कटौती करे हारी आबादगारनि खे परेशानियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। हिननि चयो त वापारी सारियूं 1600 खां 1800 रुपया फ़ी मण 40 किलोग्राम ख़रीद करे रहिया आहिनि। फ़ी मण ते 5 खां 8 किलोग्राम गैर क़ानूनी गैर शरई कटौती करे रहिया आहिनि, जेको हारी आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम आहे। हिननि चयो त मौजूदा अघ सां सारियुनि जे लाबारे ऐं थ्रेशर जो ख़र्च बि नथो पूराओ थी सघे। अहिड़ी सूरत हाल में हारी आबादगार रबी जे फ़सुल कणिक जो ॿिज किथां ख़रीद करे सघंदा। हिननि चयो त सिंध सरकार जी ज़रई पॉलिसियुनि ज़रई मईशत खे तबाह करे हारियुनि आबादगारनि खे मुआशी परेशानियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त सारियुनि जा मुनासिब अघ मुक़ररु करे गैर क़ानूनी कटौती ख़त्म कराए वापारियुनि जी हिकहटी ख़त्म करे सारियुनि जे ख़रीदारी जा मर्कज़ ऐं सेंटर क़ाइमु करे हारी आबादगारनि खे नुक़साननि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शदाद कोट।